नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो मां ख़बर ॾींदा हलूं त मोरो शहर जे गचेरो रोड नबन शाह जे मशीन जी रवासण मुल्क ज़ाल माजिद सोलंकी एहतजाज मुज़ाहिरो कयो, जिते हिन ॿुधायो त मूं 8 साल अॻु इफ़्तिकार सुरैयो सां शादी कई, जंहिंखां पोइ मुंहिंजो मुड़ुसु पंहिंजे घर भातियुनि सां गॾिजी मूं मथां तशदुद कंदो रहे थो ऐं मूं ख़ामोश थी सहंदी रहियसि। हिन ॿुधायो त मूंखे इफ़्तिकार मां 2 ॿार जो औलाद, जंहिंमां 2 न्याणियूं ऐं 7 सालनि जो हानिया बतौल, 6 सालनि जी मुक़दस ऐं 5 सालनि जो तशद हुसैन आहे। हिन चयो त मूंखे मुड़ुस सां गॾु ससु ऐं ॾेर सरफराज़ बि तशदुद कंदा रहनि था, मौतमार धमकियूं ॾियनि था। इहो सिलसिलो काफ़ी वक़्त खां जारी रहियो। मूंखे मारकुट करण बाद 3 ॿार खसी घरां कढी छॾियो ऐं मिलण बि नथो ॾिनो वञे, जंहिंखां पोइ मां मजबूर थी मोरो जी अदालत सगोरी मां तलाक वठी छॾियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।